खबर शामिल कंदासीं। शिकारपुर खां अणॼातल हथियारबंदनि हथां मदे जी वासी खंभिजी वियो आहे। अहम ख़बर है। शिकारपुर मां अवां सां शेयर कयूं पिया। अणॼातल हथियारबंदनि हथां मदे जी वासी खंभिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शिकारपुर मां अणॼातल हथियारबंदनि हथां मदे जी वासी खंभिजी वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। शिकारपुर खां अणॼातल हथियारबंदनि हथां मदे जी वासी खंभिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अणॼातल हथियारबंदनि हथां मदे जी वासी खंभिजी वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। शिकारपुर में अणॼातल हथियारबंदनि हथां मदे जी वासी खंभिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। शिकारपुर मां आवाज़ जे रिपोर्टर रशीद जामड़ो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल ही नामालूम कार सवार हथियारबंद मदे जी वासी गुलाम अली वलद मोहम्मद साले खरोस के जेके शिकारपुर जे अदालती दरवाज़े तां खंबे गुम खणी थी विया आहिनि ऐं संदसि उते जेको भाउ मौजूदु हुयो, जंहिंजो चवणु आहे त कार सवार पुलिस एहलकार लॻी हुया, पर पुलिस जेको आहे हिन वाक़े खां लहतल थी ॾेखारे छॾी आहे। ऐं वारसनि वधीक चयो त अॻु बि असांजो हिकिड़ो माण्हू खंबे गुम कयो हो, जंहिंखे क़तल कयो वियो हुयो। ऐं वारसनि अॼु SSP ऐं शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त नौजवान जी जांच करे हुनखे बाज़ियाब करायो वञे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी।